ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंधाकोट खां रिपोर्ट कर रहियो अब्दुल ख़ालिक चाचर। कंधाकोट हिकु महीनो अॻु क़त्ल थियल औरत मुसम्मा जन्नत ख़ातून जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि अमड़ गुला ख़ातून भाउ मोलाई भयो ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त पुलिस थाणे जमाल जे हद में जवाबदार मुड़ुस इमरान भयो, ॾेरनि ख़ालिद भयो, जावेद भयो, ख़ादिम भयो घर अंदरि तशदुद करे गोलियूं हणी क़त्ल कयो, जंहिं बैदि नाहकारीअ जी तहमत लॻाई आहे। जमाल पुलिस केस दाख़िल करण लाइ पैसा घुरिया, जेकी न ॾियण ते सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल करे कातिल धुर खां पैसा वठी कंहिंखे बि गिरफ़्तार नथी करे। असांजी नियाणीअ खे नाहक क़त्ल कयो वियो। पुलिस कातिलनि खे बचाइण चाहे थी। पुलिस खे असांजे ॿुधण लाइ तयार न आहे। असीं इंसाफ़ लाइ प्रेस क्लब पहुची एहतजाज करे सिंध हुकूमत IG सिंध DIG लाड़काणो SSP कश्मीर कंधाकोट खां मुतालबो कयूं था त कातिलनि खे बचाईंदड़ पुलिस अमलदार SHO रमज़ान लाशारी वॾो मुंशी एजाज़ मीराणी ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी नियाणीअ जे खून सां इंसाफ़ कयो वञे।